SMS एजुकेशन नेटवर्क जे सिलसिले फेमस फोक सिंगर साहब सिंध जे चौथे प्रोग्राम में आज साम्हूं आहियूं। अॻु में असां जलाल चांडियो, भगत कंवर राम ऐं मास्टर चंदुर ते प्रोग्राम पेश करे चुका आहियूं। हीउ अॼु को प्रोग्राम जेको आहे हिकु सिंध जे हिकु महान ॻाइणे मास्टर मोहम्मद इब्राहिम ते मुश्तमिल आहे। मास्टर मोहम्मद इब्राहिम न रुॻो हिकु गुलूकार हुआ, पर उन सां गॾोगॾु हिकु तमामु महान मूसीकार पिणु हुआ। सिंध जे चंद बहितरीन जेके ऑलराउंड फ़नकारनि मां में संदन शुमार थींदो हो। हुन न रुॻो गीत ॻाया, काफ़ियूं ॻायूं, वायूं ॻायूं, लोकगीत ॻाया, पर उन सां गॾोगॾु हुन काफ़ी जेके आहिनि से फिल्मी गीत बि ॻाया। उन्हनि फिल्मुनि में ख़ासि करे मशहूरु जेके फिल्मूं हुयूं से उमर मारवी, परदेसी, पराई ज़मीन वग़ैरह। उमेद त हीउ प्रोग्राम बि तव्हांखे पसंदि ईंदो। महिरबानी करे इनखे सब्सक्राइब कयो, वॉच कयो, लाइक कयो, महिरबानी। मास्टर इब्राहिम जो पूरो नालो मोहम्मद इब्राहिम, संदन पीउ जो नालो अहमद, ज़ात कच्छी। हू 1920 में कच्छ गुजरात इंडिया जे हिकु ॻोठु सिलिया में ॼावा। संदन वफ़ात 57 सालनि जी उमिरि में कराची सिंध में थी। हुननि खे हर क़िस्म जी मूसीक़ी जो उबूर हासिलु हो। हुननि लोकगीत ॻाया, सूफ़ी राग ॻायो, काफ़ियूं ॻायूं, वाई जो आलाप कयो। फिल्मुनि में हिन जा काफ़ी गीत जेके हुआ, जीअं अॻु में ॿुधायो त मशहूरु फिल्मुनि में जेके आहिनि से उमर मारवी, परदेसी, पराई ज़मीन वग़ैरह शामिलु हुआ। संदन आवाज़ निहायत मनफ़रत, मूसीक़ी में हुननि काफ़ी तब्दीलियूं आंदियूं, ख़ुदि वॾा मूसीकार पिणु हुआ। मास्टर इब्राहिम लोकगीत ॻाया, काफ़ी ॻाया, ऐं संदन तमामु घणा जेके आहिनि से लोकगीत मशहूरु बि थिया। उन्हनि मां हिकु, उनखां अलावा हिन जेके आहिनि से काफ़ियूं बि ॻायूं। मशहूरु संदन मशहूरु हिकिड़ी काफ़ी जेका हिते पेश कजे थी। दो सजन साईं अलाम दोई दो डोलन साईं, दो सजन साईं अलाम दोई दो डोलन साईं, दो सजन साईं, दो सजन साईं मुझो दो डोलन साईं, दो सजन साईं अलाम दोई दो डोलन साईं। मोहम्मद इब्राहिम सिंधी फिल्म इंडस्ट्री जे मूसीक़ी जे शोबे जो हिकु वॾो नालो हुआ। उन्हनि केतिरनि ई फिल्मुनि में गाना ॻाया, पर संदसि जेको आहे हिकु गानो फिल्म परदेसी जो तमामु घणो मशहूरु थियो, जेको पेश कजे थो। या ख़ुदा तक़दीर जो आहे बहानो बेवफा, तूं ही तो सब कुछ करी नाहे ज़मानो बेवफा। मास्टर मोहम्मद इब्राहिम वायूं बि काफ़ी चयूं। संदन दोहीड़ा तमामु घणो मशहूरु थिया। संदन हिकु दोहीड़ो जेको लोली ते मुश्तमिल हो, लोली सां गॾु हो, लोली जा अॻियां ॻायल हो, फिल्म ससुई पुनियूं जो नज़ीर बेगम सां गॾु गॾु उहो बि तमामु घणो मशहूरु थियो, जेको हेठि लिखे थो। वाक़िफ़ न वणकार जी पाणी खयमन पा, जबल जलदायूं करे तिख ॾेखारे ता, ओ लगी लुक लतीफ़ चे माज़ूरन मथा,
उते ओडो आ जित होत हेक ॾींहुं आया ला